खैबर वेझे चेलम जे हवाले सां कदमगाह मौला अली हैदराबाद वेंदड़ पैदल काफ़िले सां रोड हादसे जे नतीजे में 3 औरतूं ऐं हिकु ॿार समेत 4 ॼणा फ़ौत। खैबर वेझे क़ौमी शाहराह ते ट्रालर पैदल वेंदड़ आज़ादारनि जे काफ़िले मथां चढ़ी वियो, जंहिं जे नतीजे में मटियारी वारसी 4 ॼणा फ़ौत। मिसमात ज़ेबू ख़ातून ऐं शाकिर पुट निसार ख़ासकेली अलीज़ा धीअ फ़रीद ख़ासकेली फ़ौत थी विया ऐं पिणु ॿुधायो वियो त कुझु ज़ख़्मियुनि खे हैदराबाद अस्पताल में मोकिलियो वियो आहे। मुंहिंजी सिंध न्यूज़ रिपोर्टर दिलबर हुसैन मल्ला, ज़िलो मटियारी, खैबर सिटी। हक़नि जी असलात लाइ मुंहिंजी सिंध